मांखे फट थी पिया आहिनि बासनि में उधारा सुयूं महांगियूं जेको हाल आहे असां पंहिंजो हणायूं लाड़काणे बि वियासीं हुते बि दवा वठी आया आहियूं हाणे पटियूं आहिनि इहे कयूं था मुंहिंजी दवाउनि जी हेल्प कयो नंढड़ा बचड़ा आहिनि 4 बचड़ा आहिनि उन्हनि जो राशन आहे पाणी आहे खुदारा अलाह जे नाले ते मुंहिंजी मदद कयो ग़रीब माण्हू अलाह तव्हांखे वधाईंदो रब साईं। असां ग़रीब आहियूं असांजो बचिड़ो वीचारो बीमार पियो आहे मूंखे ॾा फट थी विया आहिनि लाड़काणे खणी विया आहियूं उते बि असांजो इलाजु कयूं न जेको मेडिकल जो इलाजु हुयो उहो असांखे पंहिंजो लिखी ॾिनो असां वरितोसीं हाणे उहा वसियत न आहे असां बचिड़े खे दवा वठी ॾियूं असां ॾाढा परेशान आहियूं जॻह असांखे मसवाड़ जी आहे 12 महीनो फ्री आहे असां मसवाड़ न ॾिनी आहे असां ॾाढा ॾुखिया आहियूं असांजी तव्हां मदद कयो अलाह तव्हांखे वधाईंदो अलाह तव्हांखे गंज ॾींदो मुंहिंजे बचिड़नि खे बाबू साहिबु हिननि जो हिकिड़ो आहे कुराड़ो जेको पंहिंजी पूरत नथो करे सघे हिन बचिड़े जी काॾो इलाजु करे अधु वीचारा बुख ते अधु वीचारा हिन ते ॾाढा वीचारा तमामु ॾुखिया आहिनि जीअं तव्हां हालत ॾिसो पाण चवंदव त जाई था चओ असांखे तकलीफ़ तमामु घणी आहे हिन जी इलाज जी हाणे पर्ची पई आहे असांखे उहा वसियत न आहे असांजूं गोरियूं वठी असां हिनखे खारायूं उहो टेंचर जे नाले चवनि था उहो बि असांखे न आहे असांजो वठी असां हुनखे हणूं असां ॾाढा ॾुखिया आहियूं असां ॾाढा परेशान आहियूं नंढड़ा जा बचा आहिनि बाबू साहिबु कुराड़ो आहे कमाए नथो सघे वीचारो अधु ड्रव अधु बुख करे जी पूरत असां कयूं था वेठा असां मदद कयो असां ग़रीबनि जी तव्हां वाह कयो जेको तव्हांखे थी सघे।